मुस्तफ़ा जे रहमत में रख, इंशाअल्लाह ताला ही बेड़ो जहान में भी पार थी विंदो तो हुन जहान में भी बेड़ो पार थी विंदो। पंहिंजी कबर के संभालियो, दुनिया जे घर के सिंगारण जे ला दुनिया जूं शयूं, कबर के सिंगारण जे ला अल्लाह जो जिक्र, मुझे मदीने वारे मीर जो दुरूद, नेक अमल, इंसान जात सा प्यार, गरीबन जी खिदमत, मिस्कीनन जी मदद करण, इन करण सा कबर सिंगार बिया, दुनिया जे सिंगार सा घर सिंगार बो, नेक अमल करण सा कबर सिंगार भी। ऐ मुझा दोस्त कुरान करीम जी आयत बुधी छद, मुझे बेनियाज रब फरमायो, अयहसबुल इंसान अन युत्रक सुदा। अल्लाह जो कुरान खोलियो मुझा मुसलमान भाईरो, रब जो सुहणो कुरान खोलियो, 29 पारे जे अंदर सूरह क़ियामह जे अंदर मुझे बेनियाज रब फरमायो, ऐ इंसान तू समझी थो छा थो समझी, तमा बेलगामो हाँ युतरक सुदा, तू समझी तो तमा बेलगामो हाँ। बेलगामो कंखे चइबो आ जेको छुड़वाग हुंदो आ, छुड़वाग कंखे चइबो आ जेको कंहिंजे कब्ज़े में न हुंदो आ, जेको कंहिंजी ॻाल्हि न मञींदो आ। मुझे बेनियाज़ रब फरमायो, तू छुड़वाग नहीं, तू बेलगाम नहीं, मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो, तुझो खालिक मां अल्लाह वेठो हाँ, तोखे हलाइण वारो मां खुदा वेठो हाँ, तोखे ॾिसण वारो मां अल्लाह वेठो हाँ, तुझे ॿुधण वारो मां खुदा वेठो हाँ। मुझो बेनियाज़ रब तो फरमाए, तुझे हिकड़े हिकड़े कदम जे मथां मां अल्लाह जे ज़ात तुझे मथां मलाइका मुकर्रर करे छॾिया हन। व इन्ना अलैकुम लहाफ़िज़ीन, मता तू इहो समझी बाग में लिकी ही मां ॾोह थो कयां, ॾिसे केर कोन थो, ठेकेदार भी कोन ॾिठो आ, दोस्तन भी कोन ॾिठो आ। मुझो अल्लाह फरमाए थो, इन्हनि त तोखे कोन ॾिठो आ, पर थोड़ो मथे निहार त ॾिसण वारो तोखे ॾिसी रहियो आ। मुझो बेनियाज़ रब तो फरमाए, ऐ मुझा बाना दुनिया जे अंदर नंढड़ो ॾोह करण खां अॻु में लिकंदो आ, चारई पासा ॾिसंदो आ, त को ॾिसे त को नथो, को माइट त को नथो ॾिसे, को रिश्तेदार त नथो ॾिसे, को अजीज त नथो ॾिसे, को दोस्त नथो ॾिसे, लिकी करे ॾोह कंदो आ। मुझो अल्लाह तो फरमाए, दुनिया में हिकड़े इंसान खां लिकण वारा ॾोह जी तैयारी करे ईंदो आ, हिकड़ो माण्हू ॾिसी करे ॾोह जो इरादो ख़त्म कंदो हई, ॾिसी न वठे, ॻाल्हि कढी न वठे। मुझो अल्लाह तो फरमाए, दुनिया का लिकी ॾोह करण वारा याद कर उन दिहाड़े के, जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो। अफला यअलमु इज़ा बुसिर मा फिल क़ुबूर। मुझा दोस्तों, अल्लाह जो सुनो कुरान सच्चो आ न दोस्तों, अल्लाह जो कुरान ॿुधो। मुझे बेनियाज़ रब फरमायो, दुनिया वारन कपड़ा लाहे हिकड़ो कफन जो टुकड़ो पाराए छॾियो, कब्र में लटे आया। मुझो अल्लाह तो फरमाए, क़यामत जे ॾींहुं जॾहिं तोखे कब्र मां उथण जो हुक्म कंदुसि, अल्लाह तो कुरान करीम में फरमाए, सूरतुल आदियात खोले ॾिसो। मुझे रब फरमायो त जीअं अमड़ जे पेट मां उघाड़ो आयो होए, जॾहिं कब्र मां उथंदे इहो कफन तुंहिंजे जिस्म ते कोन हूंदो, लटा तुंहिंजे जिस्म ते कोन हूंदा। मता तूं सोची त जेको कफन माइटनि पारायो आ, इन कफन सां कब्र मां उथंदुसि। न अफला यअलमु
इज़ा बुसिर मा फिल कुबूर। मुझे सुने करीम रब जे ज़ात फरमायो कबर मां इए उथारी दो मैं जिए अमड़ जे पेट मां बिना कपड़न जे आयो होए। गौर कर मुसलमान, गौर कर, अल्लाह जे कुरान के पढ़ो, खुदा जो वास्तो थई रब जे सुहणे कुरान के पढ़, या इन फकीरन महफिलन में वेह रब जो कुरान बुधी न पांजे अंदर वारे पखी के समझा, इन भाड़े के समझा त इन दुनिया जे नंढड़ी रंगीनी में गुम थियण वारा हे दुनिया हिकड़े ख्वाब जे मिसला। रात जो ख्वाब ॾिसे त मां वज़ीर आज़म थी वियो हां, मां सदर थी वयो हां, अख खुले ॾिसे त अड़े मां त कुछ भी कोन हां। ये दुनिया इए थे मुझा नौजवान भा, जै दुनिया में समझी तो सब कुछ आ, ये कुछ भी ना है। अल्लाह फरमाए तो अगले जा मजा जेके मां रब पंहिंजे कुदरत वट रखिया हन, अल्लाह तो चए हिन इम्तिहान मां पास थी, ए नौजवान हिन इम्तिहान मां पास थी त तुझे ला मां रब जेका नौकरी तैयार कई आ उहा अगते अचे ॾिसजां तो न जा मजा कहिड़ा। मुझा दोस्त तालीम छो हासिल कबी आ त पास थिया, मेहनत कबी आ पास थी करे नौकरी वठा त नौकरी जूं पघारूं खणी मजा वठा। मुझो अल्लाह तो फरमाए ये दुनिया इम्तिहान थई, हे दुनिया दारुल इम्तिहान थई, इन इम्तिहान में पास थी त मां रब जेका न तुझे ला ड्यूटी रखी आ उते काई परेशानी कान हुंदी। अल्लाह 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 फरमायो व हुस्सिल मा फिस सुदूर। मुझे सुने करीम रब जे ज़ात बाबरकात फरमायो ऐ मुझा बाना हिते दोह करण मल हिकड़े हिकड़े मानू खां लिकी थो त कंहिंखे काई ख़बर न पवे, पर मां रब थी करे ऐलान करे तोखे ॿुधायां थो जॾहिं क़यामत जो ॾींहुं ईंदो, क़यामत जो ॾींहुं ईंदो। हींअर हे अदो मूवी भरे रहियो आ, भरे रहियो आ, हे अदो मूवी भरे रहियो आ। ॿिन ॾींहंनि खां पोइ नेट ते नज़र ईंदी तोखे, या किथे मुंहिंजा दोस्त वेही करे ॾिसंदे पोइ चवंदे यार बूथ हीअं करे वेहा हां, ॾाढो सुठो लॻा हां, हीअं करे वेहा हां, पोज़ ॾाढो भलो अचे हां, या भला हीअं कया हां, पोज़ ॾाढो भलो अचे हां। जीअं हीअ मूवी ॾिसंदे एहसास पैदा थींदो हे दुनिया जी मूवी आ, साल खां पोइ 5 सालनि खां पोइ ॾिसी एहसास थींदो हे त अदो दुनिया जो कारीगर भरे रहियो आ। मगर अल्लाह फरमायो व इन्न अलैकुम लहाफिज़ीन। अल्लाह फरमायो कुल्हन ते वेठा थई, कुल्हन ते वेठा थई, जंगल में हूंदे तॾहिं बि तो सां गॾु, बिस्तरे में हूंदे तॾहिं बि तो सां गॾु, पाणीअ में टुॿी थो हणी तॾहिं बि तो सां गॾु, बाग़ में आई तो सां गॾु, झंग में आई तो सां गॾु, जिते जेको करे रहियो आहे हे लिखी रहिया अथई। जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो हिकिड़े माण्हूअ जे साम्हूं न अणखुट दुनिया हूंदी, उन अणखुट दुनिया जे साम्हूं जॾहिं तुंहिंजा असांजूं लिकल ॻाल्हियूं ज़ाहिर थींदियूं, जरा हिकड़े मिनट जे ला सोच त सही। जॾहिं लिकी गुनाह कंदा हो रात ॾींहं कोशिश हूंदी आ त किथे ज़ाहिर न थिए, अदा इहा कोशिश हूंदी आ न किथे ज़ाहिर न थिए। दुनिया छा चवंदी, कंध कहिड़ो खणंदुसि। ओ मुंहिंजा अदा, ओ मुंहिंजा मुस्लमान भा, जॾहिं दुनिया जे अंदर नंढड़े ॾोह जे ला ज़ाहिर थींदो त कंध खणण जे लाइक़ माण्हू कोन हूंदो आ। जॾहिं क़यामत जे ॾींहुं सभु परचा खुली पवंदा, कंध कीअं खणंदासीं। सोच मुझा दोस्त, यह क़यामत जंहिंजो ज़िक्र मुझे अल्लाह कुरान करीम में फरमायो आ, जेकॾहिं इन क़यामत के याद कंदा ईंदासीं न त इंशा अल्लाह ताला दुनिया जे मुसीबतुनि खां बची वेंदा।